बेहया के जायजा मासी पप्पू बचाईंदुम पप्पन बुलो पचाईंदुम छाजे ला अतव छा का वांदी वाठी त परणाईंदुस छा पन्ने अकल में पप्पन बुलो आ जय जो सदाए जिगर जलियो आ असा तमते अस्सलाम वालेकुम मासी दीन जा मुसलमानों अल्लाह जा प्यारो खादे करार कुटियान मुजा मुसलमानों बा मां गरीब यतीम मां मरी वई आहे मां पंजे का न तो घुराया इंसानियत जे कम इंसान इंदो आहे पप्पन बुले जो जेरो खत्म दियो आहे जिगर खत्म दियो आहे उन जे लाइ मदद ऐं डोनेशन खपे हां हां पप्पन बुले ला तू पिने थो सिंध में शायर घटे ने हे मस पैदा थियो असा माण्हू थियो त जेरो खत्म ओ असांजो छा ओड़ी जे ये शायर न बजदा फनकार काडे वेंदा रिकॉर्डिंग वारा काडे वेंदा वरी अल्लाह तो ने शादिन वारा काडे वेंदा असल मसलो एरो आ शायर हो न जमीन एरो आ एरो मजबूत बिल्डिंग ऊपर चरी इन शायर के मां बचाईंदुम जे अगर न बचायम त पो मंजे हाणे यो पप्पन बुलो तो आरो पी जो आयरो आ हां हिते भित दी खजे ते आयरो आ पको थींदो असांजो केड़ो कम पप्पन बुले सा असांजो छा होने सा पप्पन बुले ना तो जो चवने उन्हीं जे गाने ते डांस खेड़ दे वो ठाही तो मुनवर उगाई तो मशहूर थींदो तू बुध दे मुल्क बुध दो झुमिर टड़का शादियूं थींदियूं डांस कोने उन जे कलाम में उन जे गाने में रुगो यो रोज राड़ो आ पाजे दिल जो हाल थो दे के धोखो का इश्क में पाण तुझे लाइ के जो आशिक आ त तू ते तो डायरा अच कदो आखे मासी तू ना न कर चे तो दुनिया मुझे ठुकरा दे दुनिया मुझे ठुकरा दे तेरे घर से खाली न जाऊं क्योंकि तेरे पैसे में किसी की सांस बच जाएगी पप्पू की सांस बचे या न बचे मुझो कोई वास्तो ना उन सा उन जे लाइ मुके रुपयो भी ना जिगर जलाए पाण जेरा जलाए पाण बे यो मुनवर जे को आ मुझो केड़ो कम मां न मुनवर के न छड़ी दो मैं वो गानो न गाए जाने जेरे जी खबर ही न पया अरे जिगर हेडो बाहर कतो जिगर बाहर कतो चे तो जिगर न बचदो जिगर तो चे मां न बचदो मतलब तो डॉक्टर जे तो जिगर खराब तो न बचदो आ तो फिर के ने तो मां चाह गया चे तो वरी बियो शायरी ठाए तो मां पेरे पयो मां जो कुछ तो पाण के सांस अचई मां पिन्नी पी आए पपन बचाई दो जे अगर पपन न बचो तो असां घर में शादियूं न थींदियूं असां घर में आफत थी मां तो रात तुझा टपर खड़ा तो है हे मां के दे बटे बेटा हे दे मां के क्यों रखो क्यों मजूरी कंदो पपन बचाई दो पिया तो जो पप्पू बेहया के जायजा मासी पप्पू बचाई दो पपन बुलो पचाई दो छाजे ला अतव छा का वांदी वाठी त परणाईंदुस छा अरे गाल मुझ धक्कू नालो मां इंसान जो को न बे जी मदद मां इज यू आर हेल्प यू गेन हे सट न हे कम जी वडो उन जो जिगर जो कुत्ता खाई वजने बाहर रोड ते सटियो इनी के ये खडाणी जिगर के पूरे करे पपन बचाए पपन जने जिगर बाहर पूर जी पपन का तो बचलो हे जो पिन्ना तो ये नो जिगर वरतो बास ना जो जिगर हणाई दो हां 0 मीटर हां मिले तो ना कल सदर में जांच के 1100 में मोट 600 न होया बस ना सब 500 पया 1100 में तो के जिगर पे मिले तू ना के हणाईंदे से हां कली में पे को डाडो सुनो हुन वरी काके मशीन में रेट बुधाए 1100 चियो टीटी गाड़ी मशीन है ना ये रेट है ओने बागा जिगर की मिलंदो आ रोडन ते रस्तन में 1100 में तो के हलो जिगर लगन ता बाहर मुल्क में करोड़ रुपयो खर्चो आ जिगर जो हे मां अंधो त्या हलो तो के कासान वट लेले जो पयो आ कुहट जो पयो आ बकरी जो पयो आ रिढ जो पयो आ घोड़े जो पयो आ मे जो पयो आ हर शे जा जिगर है बाबा मां चाहे थी पाले जो हड़ाए से तव ते रंभा कंदो पो त रोए त उए अथो न रोए त उए भी अथो रोड बर्दाश्त तो काश ते जो पीर हो या मैं चुप गया पपन न रोए ते तो पन्ने अकल में पपन बुलो जय जो सहारो असा बड़ा हूं पिन्नी बीपी आई तुम उन जो जिक्र लग रही तुम असा तमते क्या पपन जो जेरो खत्म अल्लाह रे अल्लाह
मतालीअ जो पुटु थी वियो फनकार थी वियो पपन खे तो हणा हे जेको छो मासी छो जिगर उजेरा बकरनि जा रिढनि जा निभागा के जाए पपन हलो पपन जा पुट हल तव्हांजी बेस्ता के जाए जा पपन बुलो बुलड़े ही जान छिड़ाए के वाह में दरिया में त जान छुटे असांजी जाॾे कनु कर पपन बुलो बाबा काथे इहो रुलियो वञी ॿाहिरि या